हालकी मटियाले जी यूसी मोहम्मद हुसैन हिंगोरो 16 ते मरहूम शाहिद हुसैन जी वफ़ात बाद ख़ाली सीट ते मखदूम अहमद ज़मा ऐं शुएब हिंगोरो ज़िले काउंसिल जी सीट ते आम्हूं साम्हूं फॉर्म भराया। जंहिं बाद वडेरो अयूब हिंगोरो मखदूम जमील ज़मा में टियाकड़ी कराई वई, जंहिंमें वडेरो अताउल्ला जुणेजो अकबर जुणेजो पारां मामला तय करे था कराए छॾियो। जंहिंमें वडेरो अयूब हिंगोरो जो वॾो फर्ज़ंद ऐं ज़िले काउंसिल जो उम्मीदवार शुएब हिंगोरो, रेवेन्यू खाते जे सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मा, ज़िले काउंसिल जे चेयरमैन जे उम्मीदवार मखदूम अहमद ज़मा सां कराची में मुलाक़ात कई, जंहिंमें मामला तय कया विया। उन मौक़े ते वडेरो शुएब हिंगोरो चयो त मखदूम जमील ज़मा, मखदूम महबूब ज़मा असांजा मुर्शिद आहिनि। उन्हनि जे हर हुकुम खे मञीदासूं। इंशाअल्लाह वॾी अक्सरियत सां यूसी मोहम्मद हुसैन हिंगोरो ते मखदूम अहमद ज़मा खे कामयाब कराईंदासीं। इन मौक़े ते साणस गॾु नवीद हिंगोरो, सैयद सैफ अली शाह, मुमताज़ हिंगोरो, मुसरत जाफ़री ऐं ॿिया गॾु हुआ। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।